अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम खेती सिरसती आवाज़ मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, अॼु असां एग्रीकल्चर के हवाले सां गुज़िरियल केतिरनि ई प्रोग्रामनि में एग्रीकल्चर गुज़िरियल जेके ताज़ियूं बरसातूं, उन खां पोइ एग्रीकल्चर जी सूरताल, हुकूमत जा रवैया, हुकूमत जूं एग्रीकल्चर जूं पॉलिसियूं, सब्सिडी, इन मामलनि ते केतिरा ई भेरा ॻाल्हाए चुका आहियूं। ऐं इहो प्रोग्रामनि में असांजा जेके आबादगार आहिनि, उन सां गॾोगॾु एग्रीकल्चर ते तहक़ीक़ कंदड़ जेके आहिनि या जेके ॿिया महिमान आहिनि, इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे इहो तय आहे त एग्रीकल्चर तरफ़ न सिर्फ़ु सूबाई हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत जो बि को ध्यानु कोन आहे। नाले में एग्रीकल्चर दोस्त पॉलिसियूं हूंदियूं, पर उन्हनि जो अमली तौर ते उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो अमल न थींदो आहे। रही सही कसर हीअ जेका ताज़ियूं बरसातियूं, उन खां पोइ सिंध सां जेका सूरताल थी, तमामु ख़राबु सूरताल जेका एग्रीकल्चर जी मुल्क में हिन वक़्तु हली रही आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान सेंट्रल कॉटन इंस्टीट्यूट जे हवाले सां। त उन जा जेके हिकिड़ो अहिड़ो इंस्टीट्यूट आहे जिथे मुख़्तलिफ़ जेका तहक़ीक़ आहे, तहक़ीक़ जो अमल आहे, उहो थींदो आहे। सिंध जी जेकॾहिं ख़ासि तौर ते ॻाल्हि कई वञे त सिंध में सकरंड इंस्टीट्यूट जेको आहे उहो मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु मीरपुर ख़ासि ऐं घोटकी ॿ स्टेशन आहिनि जिते कॉटन जे हवाले सां, फुटी जे हवाले सां तहक़ीक़ जेका आहे सा उहा कई वञे थी। तहक़ीक़ कंदड़ इन इंस्टीट्यूट में ऐं स्टेशननि ते गुज़िरियल 8 महीननि खां वधीक जेके आहिनि मुलाज़िमनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि। मुलाज़िमनि सां गॾोगॾु इन्हनि इदारनि में साइंटिफिक ऑफिसर, सीनियर साइंटिफिक ऑफिसर, रिसर्चर जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। कॉटन जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त सकरंड में जेके आहिनि 13 जिन्सूं जेके आहिनि उहे सकरंड पारां जेके आहिनि सो ॾिनियूं आहिनि। ऐं जिन्स, हिकिड़ी जिन्स जेका आहे उहा एप्रूव्ड वारे मरहल ताईं पहुचण लाइ उनखे 7 खां 8 साल जेके आहिनि उहे लॻी वेंदा आहिनि। अहिड़ियूं 13 जिन्सूं जेके आहिनि उहे सकरंड जे इदारे जेके आहिनि से हिन मुल्क खे ॾिनियूं आहिनि। ऐं उहो इदारो, उहे तहक़ीक़ कंदड़ हिन वक़्तु सरापा एहतजाज आहिनि। नेशनल फूड सिक्योरिटी जी जेका मिनिस्ट्री आहे, उहा हिन वक़्तु ताईं को बि तहरुक न वरितो आहे पूरे मुल्क में। हूअं इन इदारे जा जेके मुलाज़िम आहिनि, साइंटिस्ट आहिनि, उहे एहतजाज करे रहिया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं कंहिं बि दादरसी न कई आहे। सबबु कहिड़ा आहिनि जो हिन एतिरे अहम इदारे जा साइंटिस्ट जेके आहिनि, रिसर्चर जेके आहिनि, उन्हनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि। जॾहिं पघारूं न मिली सघियूं आहिनि त ॿी तहक़ीक़ जेका आहे सा उहा कीअं थी हूंदी। ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते साइंटिफिक ऑफिसर आहिनि अब्दुल्ला किरियो साहब, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। किरियो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम कमाल साहब। किरियो साहब, वॾी महिरबानी अव्हांजी। ऐं इहो ॿुधाइजो त आख़िर मसइला कहिड़ा आहिनि? बजट जो इशू आहे, ॿिया मामला आहिनि जो एतिरनि महीननि खां पघार जेका आहे उहा हिन इदारे जे साइंटिफिक ऑफिसर जंहिंमें तहक़ीक़दान अची था वञनि ऐं ॿिया मुलाज़िम अची था वञनि, उन्हनि खे न मिली सघियूं आहिनि। जी, जीअं त पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जंहिंमें असां जेको आहे सेंट्रल कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट सकरंड ऐं उन सां गॾु असांजा 2 स्टेशन आहिनि मीरपुर ख़ासि, घोटकी। जी सही। इन खां अलावा पूरे पाकिस्तान में जेको आहिनि असांजा मुख़्तलिफ़ स्टेशन्स आहिनि ऐं हेड ऑफिस जेका आहे मुल्तान में आहे। ऐं जेको असांजो मेन इदारो आहे CCR आहे मुल्तान, जेको इंस्टीट्यूट आहे मुल्तान में। उन खां अलावा बलोचिस्तान में सिब्बी ऐं लसबेला 2 असांजियूं स्टेशन्स आहिनि। KPK में जेको आहे डेरा इस्माइल खान में जेको आहे न असांजी स्टेशन आहे। सही। अहिड़े ई तरीक़े सां मुल्तान में जेके आहिनि असांजियूं 2 स्टेशन्स आहिनि, बहावलपुर ऐं साहिवाल। त इहे टोटल जेके आहिनि नेशनल फूड सिक्योरिटी एंड रिसर्च जे अंडर में जेको आहे कमु कयूं था पिया। सही। गुज़िरियल 8 महीननि खां जेको आहे असांजूं जेके आहिनि पघारूं उहे 30% या 35% अची रहियूं आहिनि। उन खां अलावा 4 साल जो जेको असांजो आहे एडाक रिलीफ जेको अलाउंसिस हूंदा आहिनि, 3 सालनि खां उहे बि असांखे न मिली रहिया आहिनि। इन खां अलावा जेके पेंशन ते आहिनि मुलाज़िम, उन्हनि जूं पेंशनूं बि जेके आहिनि उहे 30% मिली रहियूं आहिनि। त हिन वक़्तु ताईं जेको आहे अञा ताईं को बि अहिड़ो कोन थियो आहे जो असांजा मसइला जेके हल थियनि। ऐं अच्छा, सबब कहिड़ो आहे? छा चवण आहे उन्हनि जो? अब्दुल्ला साहब, कहिड़ो सबब ॿुधायो थो वञे मिनिस्ट्री तरफ़ां या ऑफिशियल तरफ़ां? मिनिस्ट्री तरफ़ां इहो आहे त असांजो जेको ही इदारो आहे इहो हलंदो आहे कॉटन सेस एक्ट जे तहत, जेको 1923 जो एक्ट आहे। सही। उन तहत जेके बि एक्ट मां जेका आहे ऑल पाकिस्तान मिल्स जेका एसोसिएशन उहे सेस ॾींदा आहिनि। जेतिरियूं बि बेल्स ठहंदियूं आहिनि कॉटन जूं, उन ते जेको आहे 50 रुपया पर बेल जेको आहे उहो असांखे जेको आहे न मिलंदो आहे। जेतिरियूं बि बेल्स ठहंदियूं आहिनि उहो जेको असांखे मिलंदो आहे सेस। उहो सेस जेको आहे रिकवरी थींदी आहे, उन मां असांजूं जेके आहिनि न उहे पघारूं थींदियूं आहिनि। गवर्नमेंट डायरेक्टली असांखे पघार न ॾींदी आहे। सही।
सो हाणे जेको उहो सेस आहे उहो माना हाणे मिलूं जेके आहिनि उहे न पियूं ॾियनि। मिलुनि जेको आहे उहो तमामु घटि, कुझु मिलूं आहिनि ॾियनि थियूं, बाक़ी काफ़ी जेके आहिनि उहे इहो सेस न पियूं ॾियनि, जंहिंजे करे जेके आहिनि असांजा इहे मसइला मसाइल जेके आहिनि उहे वधी विया आहिनि। अच्छा कीरो साहब, ही त गुज़िरियल भेरे जेकॾहिं ॻाल्हि कई वञे सिंध जी, त काटन जो फ़सुलु घणो तबाह थी वियो, पर पंजाब में त काटन जो फ़सुलु ठीकु थियो हूंदो न? उते छा इशू आहे? छा उते बि न पियो अचे? छा रिकवरी न पई थिए? न, काटन सेस ओवरऑल पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। हालांकि सिंध में त जेका तबाही थी उन सां गॾु पंजाब में बि कुझु अहिड़ा इलाइक़ा हुया उते हुयो, पर उन खां अलावा काटन पोइ बि असांजी जेका आहे न सुठी थी। उन जे बावजूदि जेको आहे न मिल्स जेके आहिनि उहे टैक्स नथियूं ॾियनि, ऐं इहो कोर्ट में मैटर हुयो, कोर्ट मां बि असांजे हक़ में डिसीशन हुयो, पर अञा ताईं जेको आहे उन ते को बि जेको आहे न अमल दरामद न पियो थिए। असांजो इहो चवणु आहे त सेस जेको आहे न उहो जेको आहे FBR जे थ्रू कलेक्ट थिए या गवर्नमेंट पाण कलेक्ट करे, असांखे गवर्नमेंट ओन करे जेका मिनिस्ट्री आहे असांखे डायरेक्ट उहो पंहिंजी जेके न सैलरीज़ ॾियनि जीअं ॿियनि जूं थियनि थियूं थ्रू AGPR। अच्छा बेहतर। अच्छा इहो ॿुधाइजो त इन एहतजाज जेको हले पियो, इहो सभु कुझु थिए पियो, या जेसि ताईं त अव्हांखे 3% पगार मिले थी त अव्हां वटि तहक़ीक़ जो अमल जेको आहे, जेके शयूं जेके हूंदियूं उहे तहक़ीक़ बि त मुतासिर थी हूंदी न कीरो साहब? न, लाज़मी ॻाल्हि आहे, छो जो हिन वक़्तु काटन जी सीज़न कोन्हे का, हींअर काटन जी सीज़न ऑफ आहे हिन वक़्तु, छो त जेका आहे वीट जी सीज़न आहे, त लाज़मी ॻाल्हि आहे हिन वक़्तु ऑफिसूं जेकॾहिं बंदि हूंदियूं त जेको ॿियो अमल आहे जीअं एन्युअल रिपोर्ट्स वग़ैरह थियनि थियूं उहे ठाहिण में दुश्वारी थिए थी, ऑफिसूं बंदि आहिनि, ऐं उन खां अलावा जेके आहिनि ॿियूं बि काफ़ी शयूं थींदियूं आहिनि उन में जेको आहे न पोइ दुश्वारियूं थियनि थियूं। सही। बाक़ी त सीज़न जीअं ई शुरू थींदी त लाज़मी आहे, जॾहिं सीज़न शुरू थींदी त उन में त तमामु घणो जेको आहे न उहे मसइला मसाइल थींदा ऐं स्विंग थी न सघंदी। सही सही सही। अच्छा इहो ॿुधाइजो त काटन सीड जेको आहे उहो अव्हांजा जेके इदारा या स्टेशन आहिनि उहो मार्केट में केतिरो ॾींदा आहिनि, या मार्केट में केतिरो अव्हां ॿिज मुहैया करे सघो था, या न करण जी सूरत में त गैर मयारी ॿिज जेको आहे उहो केतिरो अची वेंदो आहे मार्केट में? मार्केट में त काफ़ी जेको आहे गैर मयारी ॿिज अचे पियो, पर असांजो जेको रिसर्च जो हिकिड़ो इदारो आहे त असांजो आहे त सिर्फ़ु असां रिसर्च कंदा आहियूं, नयूं वैरायटियूं आणींदा आहियूं। हिन वक़्तु ताईं असांजी जेके आहिनि 13 जेके जिन्सूं आहिनि जेके हुकूमत जे तरफ़ खां जेको आहे उहे अप्रूव्ड थी वियूं, रजिस्टर्ड आहिनि 13 जिन्सूं, जेके हाई यील्डिंग आहिनि, वधीक पैदावार ॾींदड़ आहिनि, ड्राउट जेको पाणी जी अॼुकल्ह इलाही शॉर्टेज हले बि उन हवाले सां काफ़ी सुठियूं जिन्सूं आहिनि। टेम्परेचर जे हवाले सां जेको हीट जो वॾो हींअर अमल दख़ल आहे, टेम्परेचर वधी रहियो आहे, उन हिसाब सां काफ़ी सुठियूं जिन्सूं आहिनि। ऐं जेको हींअर क्लाइमेट चेंज जे हवाले सां असांजी हिकिड़ी तमामु सुठी जिन्स जेका फाइट करे पई ऐं काफ़ी मक़बूलियत बि उन माणी आहे, क्रिस 682 जे नाले सां, उहा अञा रजिस्टर कान्हे, अपकमिंग आहे, पर उन जी जेका जिथे बि असां लॻाई आहे त उन जी तमामु सुठियूं रिज़ल्ट्स आहिनि ऐं क्लाइमेट चेंज जे हवाले सां काफ़ी फाइट करे पई। त असांजो कमु रिसर्च जो आहे, बाक़ी जेके आहिनि डेमॉन्स्ट्रेशन वग़ैरह उहे लॻाईंदा आहियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। मुख़्तलिफ़ जेके वॾा ज़मींदार आहिनि या जेके मेंबर आहिनि बोर्ड जा, जेके हिन जी अप्रूवल कमेटी हूंदी आहे उन्हनि वटि लॻंदी आहे, जीअं आबादगार बोर्ड जा साईं नदीम शाह साहिबु आहिनि, साईं ज़ैन शाह साहिबु आहिनि, इन्हनि वटि इहे वैरायटियूं लॻंदियूं आहिनि। अच्छा कीरो साहब, अव्हां सां इन सॼे एहतजाज में को राब्तो थियो आहे? हेड ऑफिस में बि ज़ाहिर एहतजाज हूंदो, मुल्तान में बि एहतजाज हूंदो, छो त उते बि सूरत हाल त साॻी हूंदी न? जी जी, हिन वक़्तु ताईं जेको राब्तो थियो आहे हुन में इहो ई आहे त असांखे इहो चयो आहे त तव्हांखे जेको आहे हिकिड़ी असां सप्लीमेंट्री ग्रांट जे लाइ ECC खे लिखियो आहे, उहा जेका आहे हिन हफ़्ते में मीटिंग थियणी आहे, उन में असांखे इहो चयो आहे त हिकिड़ी सप्लीमेंट्री ग्रांट आहे 667 मिलियन जी, जेका तव्हांखे असां ॾींदासीं। त फ़िल वक़्तु जेको तव्हांजूं रहियल पगारूं ऐं जेके ॿिया जेके अलाउंसिस आहिनि उहे तव्हांखे ॾिना वेंदा, बाक़ी पोइ फर्दर अञा इन ते जेका आहे का अहिड़ी शइ कान आई आहे। वॾी महिरबानी अव्हांजी कीरो साहब। ज़ाहिर त सप्लीमेंट्री बजट जो मामिलो ई जेकॾहिं हो त 8 महीननि खां जेके आहिनि हीअ सरापा एहतजाज आहिनि ऐं 3% जेका आहे उहा पगार मिली रही आहे, त हुकूमत खे वक़्तु सिर जेके आहिनि उहे मामला इहे उकलाइण खपनि। पर हीअ हुकूमतनि जी मटासटा, हुकूमतनि जूं तरजीहूं, हुकूमत जी सिर्फ़ु कुर्सी ताईं पहुचणु ऐं हीअ बेइतमादियूं हुकूमत खे जेको आहे सो केराइणु, इन्हनि मामलनि मां ई सियासतदाननि खे, मिनिस्टरनि खे या बस वारनि खे का जेको आहे वक़्तु ई कोन पियो मिले। त ज़ाहिर आहे त हिन तहक़ीक़ तरफ़ जेको आहे उहो ध्यानु कीअं ॾिनो वेंदो, ऐं तहक़ीक़ जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं जेका आहे उहा पोइते पई थिए। जेकॾहिं मुलाज़िम, साइंसदान, साइंटिस्ट, हीअ मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट प्लांट ब्रीडिंग, फिज़ियोलॉजी, पैथोलॉजी, एग्रोनॉमी, एंटामोलॉजी जेका आहे उहे इदारा जेके कमु कनि पिया सकरंड में, यकीनन उन्हनि खे सुपरवाइज़ कनि पिया साइंटिफिक ऑफिसर, ऐं उन्हनि खे पघारनि जा इशू हूंदा त यकीनन इहो मामिलो तहक़ीक़ जो जेको आहे उहो रोले जो शिकार थींदो। ऐं हीअ जेके
13 जिन्सूं इदारो ॾेई चुको आहे। यकीनन अॻिते जेका आहे सा उहा कारकर्दगी जेका आहे सा उहा बहितर न हूंदी। जी नाज़रीन, असां इन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि साइंटिफिक ऑफिसर अब्दुल वहाब सुमरो। सुमरो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी सुमरो साहब, अवां जो हीउ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे ऐं उन सां गॾोगॾु केतिरो सम्झो था त अवां जी तहक़ीक़ जो जेको अमल आहे, जेके मुख़्तलिफ़ ट्रायल लॻल हूंदा, मुख़्तलिफ़ जेके आहिनि इहे सॼा जेके आहिनि हिन वक़्तु खणी सीज़न त कोन्हे, पर ज़ाहिर आहे तहक़ीक़ जो कमु, जिन्स जो कमु जेको आहे उहो कंहिं सीज़न जो मोहताज न हूंदो आहे। उहो लाॻीतो सालाननि जा साल जेका आहे उहा हिकिड़ी प्रैक्टिस आहे, उहा हलंदी आहे। हिन सूरत हाल में केतिरो जेको आहे उहो साइंटिफिक ऑफिसर परेशान आहे, तहक़ीक़ वारो माण्हू केतिरो परेशान आहे, ऐं इहो तहक़ीक़ जो अमल जेको मुख़्तलिफ़ इदारनि में आहे, न सिर्फ़ु सकरंड में पर ज़ाहिर ॿी स्टेशनूं मुल्क जा ॿिया हिसा, उते जेको आहे इहो मुतासिर थियो हूंदो। जी साईं, बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर आहे साइंटिस्ट खे हमेशह माना फ्री हैंड रिलीफ ॾिनो वञे त हू जेको आहे ॿिए कंहिं सोच खां अॼु हुजे न। बिल्कुलु सही। हाणे ज़ाहिर आहे पघार बंदि हुजण जे करे असांखे पंहिंजा घरू मसाइल बि आहिनि, ॿार बचा आहिनि, हुनजो गुज़र सफ़र आहे, हुनजी एजुकेशन आहे, तालीम आहे ॿारनि जी, ऐं जेके घर जा किराया आहिनि या बिजली आहे, इहे सभु माना तव्हां सम्झी सघो था सॼो लाइवलीहुड उन ते डिपेंड करे थो असांजी सैलरी ते न। बिल्कुलु सर। त हाणे असांजी सॼी थिंकिंग जेका आहे उन पासे वञे थी, असां ॿारनि जी केयर टेकर कयूं या असां रिसर्च कयूं। हाणे ऑफ सीज़न हींअर जीअं असांजी काटन आहे, ऑफ सीज़न आहे न, काटन ख़तमु थी वई आहे, सही। त असां एज़ अ काटन ब्रीडर जेको साइंटिस्ट आहियूं, असां जेके नयूं वैरायटियूं इवॉल्व कयूं था पिया, त हिकिड़ो अगरि मां आहियां त मूं वटि 45 एडवांस लाइनियूं जंहिं ते मां कमु कयां थो पियो। बिल्कुलु सर। इन खां अलावा F1 to F6 जनरेशन जेके आहिनि मूं वटि तक़रीबन जेको आहे सो 1500 जेके सिंगल प्लांट्स आहिनि हिन जनरेशन में, मां उन्हनि ते कमु कयां थो। उनमें हींअर जेको आहे असां फाइबर करेक्ट स्टडी कंदा आहियूं, जेके टेक्सटाइल खे ग्लोबल हूंदा आहिनि, जेके स्टेपल लेंथ आहे, फाइबर स्ट्रेंथ आहे, यूनिफॉर्मिटी इंडेक्स आहे, ऐं माइक्रोनियर वैल्यू आहे, ऐं इन खां अलावा जिनिंग एक्टन, इहे असां हींअर करेक्ट स्टडी कंदा आहियूं। त ज़ाहिरी आहे हाणे असांखे हेॾे बि फोकस ॾियणो आहे। अगरि ख़ुदा न ख़ासिता असांजो 21-22 को माना सोच ॿिए पासे हली थी वञे त हिकिड़ो नंबर बि असांजो ग़लति थी वियो, त हिकिड़ो असांजो सैंपल बि हेॾे मिसप्लेस थी वियो, त सॼो असांजो जेको आहे हिकिड़ो महिनत असांजी जेका आहे सालनि जी उहा बिल्कुलु सही। छो जो हिकु वैरायटी असांजी जेका आहे तक़रीबन 13-14 साल हुनखे लॻनि था पिया रिलीज़ थियण लाइ, त असांजी जेके एडवांस लाइनियूं हींअर असां सम्झो त 13 साल ते आहियूं, 12-13 सालनि ते पहुतल आहियूं। उहा असांजी महिनत, उहा असांजी तहक़ीक़ आहे। पर हाणे असांखे हिन मसइलनि में सॼो मुंझायो वियो आहे। ज़ाहिर आहे पघारूं बंदि आहिनि त इंसान छा परेशान थिए थो पियो, गुज़र सफ़र ते सोचे या रिसर्च जे पासे थो सोचे, तहक़ीक़ वक़्तु की मुतासिर थिए बि थी पई, पर असांजी कोशिशि बि आहे त इहे मसइला साइड में, पर असां जेको आहे हेतिरो कमु जेको कयूं था रिसर्च जो, उनखे बि असां कंटिन्यू करे थोरो फोकस करे असां हुनखे कंटिन्यू करे वञूं। अच्छा, पंहिंजो सुमरो साहब, बिल्कुलु जाइज़ अवां जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हुकूमत पाण या FBR जी मार्फत या हुकूमत जेको आहे रिकवरी जेका आहे उहा सेस जी, काटन सेस जी पाण करे ऐं अव्हां खे ऑन करे ऐं अव्हां खे जेको आहे सो पघारूं ऐं मुख़्तलिफ़ जेके तहक़ीक़ जे हवाले सां घुरिबल शयूं उहे सिधियूं अव्हां खे ॾिनियूं वञनि, त इन में त को का साइंस त कान्हे का, इन में त कुझु कोन्हे। एग्रीकल्चर मुल्क जी बैकबोन आहे, एग्रीकल्चर मुल्क जी सभु कुझु आहे, इन ते डिपेंड कयो थो वञे। 70 सैकड़ो माण्हू डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल्व आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु घणे भाङे असांजो जेको आहे अहिड़ियुनि ई रवियनि जे करे जेका काटन आहे उहा एक्सपोर्ट जे बजाए हाणे इम्पोर्ट थी रही आहे। अव्हांजो मुतालबो जाइज़ आहे, अहिड़े क़िस्म जा मुतालबा अव्हां अॻिते ते रखिया आहिनि, उनखे छो हुकूमत नथी तस्लीम करे? जी, इहा ई असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हुकूमत जेके आहे हिन माना ॾिसो न, पाकिस्तान असांजो एग्रीकल्चर कंट्री आहे, ऐं काटन जेको आहे, काटन जेको आहे मेन जेको आहे क्रॉप आहे, कैश क्रॉप, ऐं सॼी मुल्क जेका बजट हूंदी आहे इन क्रॉप ते ठहंदी आहे न, उनखे निगलेक्ट कयो थो वञे, या सम्झ खां असांखे ॿारनि जा जेके एडवाइज़र आहिनि उहा कहिड़ियूं एडवाइस ॾियनि था पिया। हिकिड़ो डिसीजन वठिणो आहे, उन खां 1963 जेको एक्ट आहे उन तहत एक्ट मां ऑल पाकिस्तान जेके टेक्सटाइल मिल एसोसिएशन उहो सेस ॾींदी रही, 2018 खां वठी छो बंदि करे छॾियो आहे? सुप्रीम कोर्ट बि डिसीजन, हुन खां पोइ सुप्रीम कोर्ट जे डिसीजन जी बि का अहमियत कोन्हे का। असांखे छा सम्झो त हुकूमत पाण ॼाणी वाणी इहो माना ख़तमु करणु चाहे थी, एग्रीकल्चर ख़तमु थी वञे। जॾहिं तव्हांजे मुल्क मां एग्रीकल्चर ख़तमु थी त तव्हां सम्झो था त मुल्क कीअं हलंदो तव्हांजो? सही। अच्छा, कहिड़ा मुतालबा आहिनि, केतिरो अरसो थियो आहे अव्हांखे जो पघार या पेंशन जा ॿिया मामला जेके आहिनि उहे रुकियल आहिनि अव्हांजा? हिकिड़ो साल पहिरीं बि असां सां इहो ई मसइलो थियो, 8 महीना सेम असांजी सैलरियूं बंदि हुयूं। उन वक़्तु बि असां स्ट्राइक कयूंसीं, एहतजाज कयासीं। उन वक़्तु बि असांखे सप्लीमेंट्री ग्रांट ॾेई 42 करोड़ रुपया ECC खां वठी ॾिना विया, जंहिंमें असां 6-7 महीना उहे असांखे पघारूं मिलियूं हुयूं। वरी जुलाई खां वठी असांखे वरी साॻियो ई मसइलो दरपेश आयो आहे त असांखे सेस न मिलण जे करे वरी असांखे जेका आहे फाइनेंशियल सपोर्ट किथां कोन्हे का, जंहिंजे करे वरी असां स्ट्राइक ते आहियूं। वरी असांखे सप्लीमेंट्री एड ॾिनी थी वञे। आख़िर सप्लीमेंट्री एड केसि ताईं हलंदी? अच्छा, जेकॾहिं उहा सप्लीमेंट्री ॾियणी आहे त भला जेकॾहिं उहा वक़्तु सिर थी वञे त जीअं एक्ट असांजो क्लियर वाज़े न थी वेंदो, उनखे एक्ट मांखे
बाक़ाइदे पाबंद कयो वेंदो, उहो सेस एक्ट ॾियनि या FBR जे थ्रू कलेक्ट करे असांखे मिनिस्ट्री ऑन करे जेको आहे हर साल बजट ॾिए असांखे। अच्छा सुब्रो साहब, जेकॾहिं सप्लीमेंट्री ॾियणी आहे त उहा बि जेकॾहिं वक़्तु सिर कई वञे, तव्हां एतिरनि महीननि खां एतिरनि ॾींहंनि खां एतिजाज चवंदो त उहा बि वक़्तु सिर ॾिनी वञे त उहो बहितर न थींदो? बिल्कुलु ईअं ई आहे त अगरि वक़्तु सर असांखे ॾींदा त उहा असांजा मसइला हल थी वेंदा, पर मुस्तक़िल परमानेंट हल जेको हुनजो आहे न उहो बजट ई आहे। उहो डिसाइड करिणो पवंदो हुनखे मिनिस्ट्री ऑफ नेशनल सोशल सिक्योरिटी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे, त हू एप्टमा खे या त पाबंद कनि इन या हू सेस ॾियनि या न त FBR जे थ्रू पाण कलेक्ट कराए असांखे जेको आहे हर साल जेका आहे मिनिस्ट्री बजट ॾिए, जीअं पाकिस्तान खे रिसर्च काउंसिल PRC खे ॾिनी वेंदी आहे या ॿियनि इदारनि खे ॾिनी वेंदी आहे। बिल्कुलु सही। या को लाइअमल जोड़ियो वञे त जेके जिते जिते जेके मिलूं आहिनि उन्हनि वटि जेको आहे इहो टैक्स कलेक्ट करणु जेको प्रोग्राम को सेट थी वञे, डिस्ट्रिक्ट वाइज़ कलेक्ट थिए या डिविजनल वाइज़ जेको आहे उहो कलेक्ट कनि, अहिड़ो को माना हिकमत मिली जोड़ी वञे। पाकिस्तान टोबैको बोर्ड आहे उहो ठीके में ॾिनो वेंदो आहे न, पाकिस्तान टोबैको बोर्ड जेको आहे उन्हनि जो सेस एक्ट आहे उहो ईअं कलेक्ट थींदो आहे त उहे ठीको ॾींदा आहिनि, हर डिस्ट्रिक्ट डिवीजन जेको ठेकेदार हूंदा आहिनि ठीकेदार कलेक्ट करे उन्हनि खे माना ॾींदा आहिनि गवर्नमेंट खे। सही, या त अहिड़ो को हिकमत मिली जोड़ी वञे। वॾी महिरबानी अव्हांजी अब्दुल वहाब सुमरो साहब। ॻाल्हि सिधी आहे त जेकॾहिं मुल्क जो साइंसदान तहक़ीक़ वारो माण्हू उहो पघारनि में ई परेशान हूंदो त उहा तहक़ीक़ जेका आहे उहा न थी सघंदी, ऐं हीउ अमल जेको आहे नई जिन्स जो, नई वैरायटी जो, ऐं नई वैरायटी यकीननि जेका आहे सा उहा पंहिंजे टेम्परेचर, पंहिंजे माहौल, पंहिंजे ज़मीन आहे जेका आहे सा उहा थी सघे थी। इहे ई जेके आहिनि से गैर संजीदगियूं आहिनि जो जिन्सूं जेके आहिनि पाण वटि पंहिंजी ज़मीन, पंहिंजे टेम्परेचर मुताबिक़ ओतिरे घुर्बल तइदाद में पैदा न पियूं थियनि, ऐं उनजे करे ॿाहिरियां जेके वैरायटियूं अचनि पियूं उहा जेका ओतिरी यील्ड आहे उहा न पियूं ॾेई सघनि, ज़ाहिर टेम्परेचर जो फ़र्क़ु पए पियो, ज़मीन जो फ़र्क़ु थिए थो। उनजे करे हीअ जेका असुलु जिथे तहक़ीक़ थिए पई, असुलु जिते मामला आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे हल कयो वञे। सप्लीमेंट्री बजट ई ॾियणी आहे, वक़्तु सां ॾिनी वञे। हिते त आप्टमा जी ॻाल्हि जेका आहे कई पई वञे, शुगर इंडस्ट्री जी जेकॾहिं ॻाल्हि मिलनि जी कई वञे त जेके कमंद जा आबादगार आहिनि उहे एहतजाज करे करे रोडनि ते बीह बाहियूं ॾेई ट्रकूं जेके आहिनि से उहे कमंद साड़े था छॾनि, उन जो बि को फ़र्क़ु न पवंदो आहे। एतिरियूं त सगारियूं जेके आहिनि उहे मिल एसोसिएशन एतिरी सगारी आहे, ईअं ई वरी जेका आप्टमा आहे उहा एतिरी सगारियूं आहिनि उहे जो हू नथा ॾियनि, सेस नथा ॾियनि, त उन्हनि जी मर्ज़ी आहे। उन सां उन तहक़ीक़ वारनि माण्हुनि खे उन जेके साइंटिफिक ऑफिसर आहिनि, साइंसदान आहिनि, उन्हनि सां सलाहण जी जेका आहे सा ॻाल्हि उहा सम्झ खां मथे आहे। हुकूमत खे फौरी तौर ते इन मामले खे ॾिसणु खपे ऐं एग्रीकल्चर सां अहिड़ा रवैया जेके आहिनि उन्हनि खे तर्क करे ऐं एग्रीकल्चर दोस्त पॉलिसियूं जोड़ियूं पवंदियूं, तॾहिं ई असांजो मुल्क हक़ीक़ी माना में एग्रीकल्चर कंट्री थींदो। ऐं उहो ज़मानो जंहिं ज़माने में असांजी काटन जेका आहे सा उहा एक्सपोर्ट थींदी, ऐं उहो ॾींहुं परे कोन्हे जेकॾहिं आबादगार दोस्त ऐं ज़रात दोस्त ऐं साइंसदान दोस्त पॉलिसियूं जोड़ियूं वञनि त असांजी एग्रीकल्चर तरक़ी कंदी ऐं मुल्क तरक़ी कंदो। हिकिड़ो ई सबबु आहे त हीउ मुल्क तरक़ी एग्रीकल्चर जे ज़रिए ई करे सघे थो। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां वापसि अची इन ते ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। वठूं था नंढी ब्रेक। BLR भलीकार नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। हिन वक़्तु असां सां साईं इस्माइल कुंबर साहब आहिनि ऐं इस्माइल कुंबर साहब एग्रीकल्चर जे हवाले सां, एग्रीकल्चर इकोनॉमी जे हवाले सां ऐं एग्रीकल्चर न्यू टेक्नोलॉजी रिसर्च जे हवाले सां काफ़ी फोरमनि ते एग्रीकल्चर जो जेको आहे काफ़ी शयूं जेके आहिनि उहे बहितर नमूने सां साईं पेश कंदो आहे। साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त तहक़ीक़ जे हवाले सां जेकॾहिं हिन वक़्तु असां वटि फूड सिक्योरिटी जी ॻाल्हि कई वञे त असां वटि कणिक जो मसइलो, ॿिज जो मसइला ऐं काटन जो जेको मसइला आहिनि। काटन कंहिं ज़माने में पाकिस्तान जेको आहे उहो एक्सपोर्ट कंदो, हिन वक़्तु काटन जेका आहे सा उहा एसि ताईं पहुती आहे जो काटन एक्सपोर्ट त ठहियो, पर काटन जा जेके इदारा आहिनि उहे पघारूं ॾियण में महाल आहिनि। हाणे उन्हनि जा कहिड़ा बि सबब थी सघनि था, पर उते तहक़ीक़ कंदड़ जेके साइंटिफिक ऑफिसर आहिनि, मुख़्तलिफ़ PhD होल्डर आहिनि, मुख़्तलिफ़ डॉक्टर जेके उते मौजूदु आहिनि, हाणे उन्हनि खे जेकॾहिं साल 8-8 महीना पघार न मिलंदी त उहा कहिड़ी तहक़ीक़ थींदी। जेकॾहिं असां पाण सिर्फ़ु सकरनि जी ॻाल्हि कयूं त सकरनि मां 13 जिन्सूं काटन जूं जेके आहिनि उहे एप्रूव्ड जिन्सूं जेके आहिनि सकरनि मां ॾिनियूं वियूं आहिनि। हाणे उते जेकॾहिं उन्हनि मुलाज़िमनि खे पघार न मिलंदी, हेठें स्टाफ खे बि ज़ाहिर आहे त ज़िंदगी जो कारवार हलाइण जे हवाले सां पघार जी ज़रूरत आहे, पर जेकॾहिं साइंटिफिक ऑफिसर रिसर्चर खे पघार न मिलंदी त उते तहक़ीक़ कहिड़ी थींदी ऐं उते नवां ॿिज कहिड़ा थींदा ऐं असांजी काटन जेका आहे उहा कहिड़ी तरक़ी कंदी। कुंबर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कुंबर साहब वॾी महिरबानी अव्हांजे टाइम ॾियण जी। कुंबर साहब पाण ॿिजनि जे हवाले सां खोड़ दफ़ा पाण ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं त असां वटि तहक़ीक़ जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं पोइते थींदी पई वञे, रिसर्च पोइते थींदी पई वञे।
उन जा खोड़ केतिरा ई मसइला आहिनि। पाण अॼु जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं काटन सेंट्रल काटन इंस्टीट्यूट जी ऐं सकरंड जी पूरे मुल्क में, पर हूअं सिंध में सकरंड ऐं घोटकी ऐं मीरपुर ख़ासि जा जेके मुलाज़िम आहिनि CCI जा, उहे एहतजाज ते आहिनि। 8 महीननि खां पघारूं कोन्हनि, 3 सालनि खां पेंशन कोन्हे का। इहा सूरत हाल एग्रीकल्चर जे इदारनि जी हूंदी त उते 10 खां वधीक जेके आहिनि उहे साइंटिफिक, सीनियर साइंटिफिक ऐं साइंटिफिक ऑफिसर मौजूदु आहिनि। 13 जिन्सूं अप्रूव्ड जेके आहिनि से उहे सकरंड तरफ़ां आहिनि। अहिड़ी हालत हूंदी इदारनि जी, पघारूं न मिलंदियूं त उते तहक़ीक़ कहिड़ी थींदी सर? एग्जैक्टली कमाल साहब, वॾी महिरबानी। एग्जैक्टली पाकिस्तान जो अलिमो इहो आहे त ओवरऑल पाकिस्तान जी जेका इकोनॉमी ते जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं ऐं उन में जेकॾहिं एग्रीकल्चर सेक्टर जेको जंहिंमें काटन जेको आहे नेचुरल फाइबर तौरु इस्तेमालु थिए थो, जेको तमामु घणनि जेको मसूलात में कमु अचे थो। सही। ऐं तक़रीबन 8.2 ऑफ दी वैल्यू एडेड जेका एग्रीकल्चर आहे प्रोडक्शन हुन में कमु अचे थो। ऐं उन खां पोइ पाण खे इहा बि सभिनी दोस्तनि खे ख़बर खपे त एशियन होम ऑफ काटन जेको पाकिस्तान आहे। सही। ऐं जेको 4th लार्जेस्ट प्रोड्यूसर्स ऑफ दी काटन आहे वर्ल्ड में, ऐं 3rd लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ रॉ काटन आहे। बदकिस्मती सां काटन जेको आहे उन जे आबादगारनि जा तमामु घणा मसइला रहिया आहिनि। मिसाल आउं तव्हांखे ॿुधायां, पहिरीं त अचां थो रिसर्च ते। जी जी। पहिरीं आबादगारनि जो पहिरीं काटन जो सही सीड नथो मिले आबादगारनि खे कपह जो। सही। कपह जे सही मिलण जे करे कपह जी पैदावार ते असरु पियो आहे। बेतहाशा ड्यूबिशियस सीड जे करे जेके प्राइवेट कंपनियूं आहिनि पंजाब जूं, उन्हनि जो हिते सीड विकिरो कयो वञे थो। बिल्कुलु। ऐं नतीजनि में उहो सीड जेको थो जॾहिं आबादगार पोखे थो त कॾहिं त उनखे सही नमूने यील्ड नथी मिले। सही। हिन वक़्तु जेको इशू आहे रिसर्च जे हवाले सां जेको सेंट्रल काटन रिसर्च इंस्टीट्यूट सकरंड ऐं प्लस घोटकी ऐं मीरपुर ख़ासि, त इन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो जेन्युइन इशू आहे। ऐं सम्झां थो त हू बि अलाए छो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान 18 तरमीम खां पोइ हिकिड़ो डोमेन आहे सिंध गवर्नमेंट जो, त उहा सभु जेके रिसर्च इंस्टीट्यूशन्स आहिनि या पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जे अम्ब्रेला में कमु कंदा हुआ, त उहा हाणे सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल ठहणु खपे। सही। ऐं इहे जेके रिसर्च जा इदारा आहिनि उन्हनि ते फोकस कयो वञे। बदकिस्मती सां असां वटि पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल ऐं मिनिस्ट्री फूड एंड एग्रीकल्चर जेका रिसर्च आहे उहा थी ओन करे असांजे रिसर्चर्स खे, ऐं न को सिंध गवर्नमेंट को सही नमूने उन्हनि ते फोकस करे थी। सही। ऐं एग्रीकल्चर में रिसर्च न हुअण जे करे सिंध जो आबादगार अॻु में ई केतिरनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे, जंहिंमें जेको सो माना प्राइवेट कंपनियुनि जे जेके उन्हनि जी मोनोपोली आहे। काटन सीड इंडस्ट्री जेका आहे जेकॾहिं पाण उनजी ॻाल्हि कंदासीं त उहा पाकिस्तान में न डेवलप थी सघी आहे। सही। छो त सीड एक्ट 1976 जो अॻु में ई लीगल फ्रेमवर्क प्रोवाइड करे थो त कहिड़ी बि सूरत में राइट्स ऑफ बिल्डर ऐं सीड एक्ट खे जेको सो प्रोमोट कयो वञे। पर असां वटि हिते रिसर्च जेके आहिनि उहे त पंहिंजी जॻह ते कानूनी तरह, पर रिसर्चर खे जेकॾहिं पंहिंजी पघारूं न मिलंदियूं त हूअ कहिड़ो कमु करे सघंदा। सही। ऐं सम्झां थो त हिन वक़्तु सिंध जो जेको वॾे में वॾो इशू आहे, तव्हां ॾिसो त 2021 वारी जेका 22 वारी जेका बोर्ड हुई उन में असांजो काटन सॼो ख़तमु थी चुको हो। बिल्कुलु। ऐं हाणे जेकॾहिं ज़मीनूं ख़ाली थींदियूं त असांखे काटन सीड जी ज़रूरत पवंदी। हिन वक़्तु बि कर्क जो सीड जेको माण्हू खे न मिली सघियो सही नमूने गवर्नमेंट जे तरफ़ां, त आउं सम्झां थो त काटन जूं जेके ॿियूं वैराइटियूं आहिनि उनखे छॾे करे असांखे पंहिंजी इंडिजिनियस वैराइटीज़ ते फोकस करणु खपे। सही। ऐं किप्स जेका आहे उहा वैराइटी जेका हिननि इदारनि जे तरफ़ां डेवलप कई वई आहे, पर गॾोगॾु असां वटि शहबाज़ आहे, नीलम आहे, हारी दोस्त आहे, नायाब आहे, निया उफ़क आहे, चांदी आहे, सुहिणी आहे। ऐं सम्झां थो तमामु तक़रीबन जेको सो 40 खां 50 वैराइटियूं आहिनि। सही। त हिन वक़्तु जेको सो क्लाइमेट चेंज जे करे, मौसमी तब्दीलियुनि जे करे असांखे जेको सो क्लाइमेट रेजिलियंस एग्रीकल्चर ते फोकस करणु खपे। त उन लाइ असांखे अहिड़ियूं वैराइटियूं असांखे डेवलप करणु खपनि जेको शॉर्ट ड्यूरेशन हुजनि ऐं गॾोगॾु उहे वधि खां वधि पैदावार ॾेई सघनि। बदकिस्मती इस्माइल साहब, तव्हां काफ़ी भेरा मुख़्तलिफ़ एग्रीकल्चर इकोनॉमी जेका आहे उन ते काफ़ी भेरा जेको आहे सो डिस्कस करे चुका हो काफ़ी फोरमनि ते। अच्छा, हीउ जेको कुदरती हिकिड़ो ई जेका तबाही आई उन ते जॾहिं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि खे सपोर्ट कयो थो वञे, त हीउ हिकिड़ो उहो सपोर्ट आहे जो एग्रीकल्चर बैकबोन बि चऊं था असां, उन सां गॾोगॾु काटन बि अवां जीअं चयो त पाकिस्तान किथे बीठल हुयो ऐं हाणे वरी किथे आहे, त उहो नथो थी सघे त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहा फौरी तौर ते का हिकिड़ी हंगामी बुनियादनि ते का सपोर्ट करे हिननि जा मामला मसइला जेके आहिनि ख़ासि तौर ते पघारुनि जा मसइला उन्हनि जा हल करे उनखे सहूलियतूं ॾींदियूं, जेकॾहिं इन्वायरमेंट हिकिड़े साइंसदान खे जेकॾहिं हू पघार में ई फाथल हूंदो, मुआशी तौर ते हू ठीकु न हूंदो, त हू कहिड़ी तहक़ीक़ करे सघंदो? ऐं सम्झा थो असांजो भरवारो मुल्क जेको इंडिया आहे, या जेके
कॉटन प्रोड्यूसिंग कंदड़ मुल्कनि में चाइना आहे, इंडिया आहे, USA आहे, पाकिस्तान चौथे नंबर ते आहे, इन खां पोइ ब्राज़ील ऐं ॿिया मुल्क अचनि था। त पाकिस्तान जी बदकिस्मती आहे त असां वटि पोटेंशियल त आहे, पर असां वटि साइंटिस्ट बि आहिनि एक्सपर्ट, पर बदकिस्मती असांजी रिसर्च ते फोकस नथो ॾिनो वञे। ऐं सम्झां थो त एग्रीकल्चर रिसर्च स्पेशल सीड प्रोडक्शन ऐं टेक्नोलॉजी ते, उहा वीट जी हुजे, उहा कॉटन जी हुजे या भाॼियुनि जी हुजे, उन ते फोकस न कयो वियो आहे। सही। हिकिड़ो त उन ते फोकस कयो वञे, ऐं ॿियो सिंध गवर्नमेंट सिंध ऐं गॾोगॾु गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे खपे त मिनिस्ट्री फूड सिक्योरिटी रिसर्च जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं हिकिड़ो त पघारूं जारी कयूं वञनि, ऐं ॿियो रिसर्च ते फोकस करे असांखे पंहिंजी सीड कॉटन सीड टेक्नोलॉजी खे प्रमोट करणो पवंदो। जेकॾहिं असां रिसर्च ते फोकस न कयोसीं, इन्हनि मुलाज़िमनि जूं पघारूं न ॾींदोसीं, त किथां नयूं वैराइटियूं डेवलप थी सघंदियूं। ऐं सम्झां थो इन ते गवर्नमेंट खे इमीडिएट हिकिड़ो एक्शन ऐं उनजो प्लान मुतक़िद करणु खपे। वरी इस्माइल साहब आख़िरी इहो ॿुधाइजो त पाण बि खोड़ दफ़ा इन्हनि मामलनि ते डिस्कस करे चुका आहियूं त सिंध में बि, पर हीउ जेकॾहिं मसइलो वफ़ाक़ी मिनिस्ट्री जो आहे, आवाज़ अचे पियो सर? जी हाँ नचे। अच्छा, आख़िरी इहो ॿुधाइजो सर त हीअ जेका मिनिस्ट्री आहे फूड नेशनल फूड सिक्योरिटी, अच्छा उन नेशनल फूड सिक्योरिटी ऐं पाण हूअं सिंध जी एग्रीकल्चर जी ॻाल्हि कयूं त रविया जेके आहिनि उहे एग्रीकल्चर तरफ़ जेको हुकूमतुनि जो बिहेव आहे, हुकूमत जी संजीदगी जेका आहे न आहे, उन जे करे ही सॼा मामला थियनि पिया। इन संजीदगी ते ॿुधाइजो त इन संजीदगी खे कीअं जेको आहे गैर संजीदगी खे कीअं संजीदगी वठणु खपे इदारनि खे, त अहिड़नि मामलनि ते फौरी तौर ते जेको आहे सो मामला ते एक्शन खणी हल कयो वञे। इन्हनि खे बदकिस्मती आहे त एग्रीकल्चर पॉलिसी प्रमोशन जी ठहियल आहे, पर उनजो को बि एक्शन प्लान न आहे। जेकॾहिं हिन वक़्तु संजीदगी वारा रवैया हुजनि हा त असांजो जेको आम आबादगार आहे, क्रॉप इंश्योरेंस पॉलिसी जेकॾहिं असां वटि मुर्तब हुजे हा त हींअर आम आबादगार इन परेशानी में न वठी वञे हा। पर बदकिस्मती आहे त सिंध थोरे वफ़ाक़ जी जेका गवर्नमेंट आहे, वफ़ाक़ी हुकूमत आहे, उन जा जेके इदारा आहिनि उहे सही नमूने उन्हनि जी प्रायोरिटी में एग्रीकल्चर आहे ई कोन्हे। ऐं एग्रीकल्चर जॾहिं त 38.5% जेको सो डायरेक्ट लेबर फोर्स उन सां कंट्रीब्यूट करे थो, ऐं 70% लाइवलीहुड एग्रीकल्चर सां आहे। त आउं सम्झां थो त हिन ते फोकस करणु खपे। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे इमीडिएट कोई एक्शन प्लान मुतब करणु खपे। अॻे ई असीं डिज़ास्टर में वरिता पिया आहियूं, अञा ताईं असांजो फार्मर्स में डिज़ास्टर मां न निकिरी सघियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त रिसर्च ऐं उन सां लाॻापियल जेके माना इदारा आहिनि उन्हनि खे तकिड़ो फंडिंग मुहैया कई वञे। गवर्नमेंट खे खपे त उन ते वधीक फोकस करे पंहिंजी रिसर्च जे एरियाज़ ते, त जीअं वधि में वधि असां रिसर्च ते फोकस करे आबादगारनि खे नयूं जिन्सूं ॾेई। इस्माइल साहब वॾी महिरबानी अव्हां जी, अव्हां पंहिंजे वक़्तु जेको असांखे कुझु ॾिनो ऐं ॻाल्हि ॿोल कई त हीउ 4th लार्जेस्ट एक्सपोर्टर जेको मुल्क आहे उन्हनि में पाकिस्तान जो शुमारु थिए पियो, पर गुज़िरियल अरसे केतिरनि ई सालनि खां वठी हाणे पाकिस्तान एक्सपोर्ट वारी उन लिस्ट में जो है ॾींहों ॾींहुं अहिड़ियुनि पॉलिसियुनि जे करे अहिड़ी गैर संजीदा एग्रीकल्चर तरफ़ ऐं ख़ासि तौर ते कॉटन तरफ़ अहिड़ा गैर संजीदा जेका रवैया आहिनि उन जे करे पाकिस्तान जेको आहे उहो हाणे उन लिस्ट मां निकिरंदो पियो वञे ऐं कॉटन एक्सपोर्ट जे बजाए हाणे जेके टेक्सटाइल मिलूं आहिनि उहे इम्पोर्ट करण ते मजबूर आहिनि। अहिड़े ई रवैयनि जे करे, अहिड़े ई ख़्यालनि जे करे जिते हिकु आबादगार जेको आहे उन तरफ़ उनखे सब्सिडी न पई ॾिनी वञे, आबादगारनि खां पोइ हीअ जेके मुलाज़िम आहिनि ही कॉटन सां सलाड़ियल जेके इदारा आहिनि उन्हनि में वेठल जेके तहक़ीक़ कंदड़ आहिनि, रिसर्चर आहिनि, जेके साइंटिस्ट आहिनि, एग्रीकल्चर साइंटिस्ट आहिनि, उहे सालनि जा साल पघारनि जे लाइ एहतजाज कंदा, उते तहक़ीक़ जेका आहे उहा उन्हनि जो नालो निशान ई न रहंदो। उनजे करे फौरी तौर ते हुकूमत खे खपे, वज़ीर आज़म खे खपे, न सिर्फ़ु इन मिनिस्ट्री खे खपे। बिल्कुलु सही ॻाल्हि कई इस्माइल साहब त 18 तरमीम खां पोइ ही पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जेका आहे उहा सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल थियणु खपे हा। इहे समूरा मामला जेके आहिनि किथे न किथे इन्हनि खे को अटकाए करे ॿ मिनिस्ट्रियूं करे इन्हनि खे जेको आहे सो मुंझायो वियो आहे। हिकिड़ो मामिलो जेको सिधो करे सिंध तरफ़ इहे मामला ॾिना वञनि 18 तरमीम खां पोइ। ऐं हिन मौजूदा सूरत हाल में हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत खे खपे फौरी तौर ते पघारूं रिलीज़ करे हिननि साइंसदाननि खे तहक़ीक़ जे हवाले सां फेवरेबल जेका कंडीशन आहे, माहौल जेको आहे उहो बहितर ॾिनो वञे त जीअं तहक़ीक़ करे सघिजे। ॿिज जेको आहे उहो पैदा बहितर न थींदो त असांजी आबादी जेका आहे सा उपत उहा बहितर न थींदी, फ़सुल सुठा न थींदा, ऐं फ़सुल सुठा न थींदा त हीउ मुल्क जेको आहे मुआशी तौर ते कंगाल थी चुको आहे। रही सही कसर बि अहिड़े ई रवैया रहिया त ईंदड़ वक़्त में असांजी जेका कॉटन सां गॾु ॿिया फ़सुल आहिनि उहे बि असांखे जेके आहिनि ॿिया जिन्सूं जेके आहिनि उहे बि इम्पोर्ट करणियूं पवंदियूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान कमाल लाइ शरीक ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।